रोज़ कालू ॻाल्हाए त्रुबच कोई ॻोठ चर्च ऑफ द नेटिविटी हिकु बिलंद घंटी टावर सां। ही हिकु ॾाकण आहे जंहिं ते चढ़ण लाइ घंटे टावर ॾाकणी काठियूं ऐं न्यूं आहिनि। मेमार हिकु सरनि जी ॾाकण न ठाही हुई ऐं हिन काठ जी ॾाकण खे जिती बि करे सघिया ॻंढी छॾियो। बदसूरत ऐं तकलीफ़ ॾींदड़ जेकॾहिं हे सूराख़ फ़र्श जी बीम खे तेज़ करण लाइ ठहियल आहिनि। उनखां पोइ टायर जी ऊचाई घटि आहे, सिर्फ़ु 1.5 मीटर। शुआ लाइ जॻह लोण ऐं मुस्ततील हुजणु घुरिजे। जदीद काठ जी बीम ऐं ॾाकण उतां हलणु ॾाढो मुश्किल आहे। उन्हनि ॾाकणनि ते चढ़णु हिकु हक़ीक़ी ज़रूरत आहे एरोबेटिक स्टंट सां। उहो काठ जे शुआ लाइ अॻु में ठहियल जॻह वांगुरु नथो लॻी। ॿिए पासो बि शक्ल में बि तरतीब आहे। मंदर जी गंबद जो डरम ॾाकणियूं ऐं डिकिंग ताज़ो बोर्डनि मां ठाज़ो ठहियल। मथे हिकु पुराणी ॾाकण जा बाक़ी बचियल आहिनि। उहो ॾसे सघिजे थो त शुआनि लाइ नचण एतिरा ऐं टेड़ा हूंदा आहिनि। उहो नामुमकिन आहे त अहिड़े जॻह में हिकु क़ाबिल एतमाद थली फ़र्श बीम दाख़िल करणु। बहरहाल रेलिंग लाइ सूराख़ सही तौर ते ठहियल आहिनि। सूराख़ नरम ऐं ऊनो आहे। मुस्तील क्रॉस सेक्शन जे काठ जी शुआ खे अति महफ़ूज़ तौर ते दाख़िल कयो वियो आहे। पर अहे सूराख़ आहिनि रेलिंग खे ॻंढण लाइ या घंटी टावर जे इफ़्तान खे ढकण लाइ ढाल। मथे ते हिकु पुराणी काठ जे ॾाकण जा बाक़ी बचियल आहिनि। काठ जो अधु सड़ियल टकरो ॾाकण घंटी टावर जे अंदरई पासे सां ठहियल हुई। शुआनि लाइ सूराख़ भत में कटियल आहिनि। छकेल कंडनि सां भरियल सूराख़। कंधी ते हिकु नंढिड़ो टिकरो बचियल हो। पुराणी काठ जी ॾाकण उहो ॾिसे सघिजे थो त उहो बाद में ॻंढियल हो। फ़र्श जी शुआ लाइ अजीब सूराख़ आर्क जे ॿिए पासे सूराख़ सां अफ़क़ी तौर ते तरतीब न ॾींदो आहे। मेमार हिकु ऊंची घंटी टावर खे सरनि जो ठहियल हो। पर हें मथे ताईं छत ताईं ॾाकणियूं न ठाहियूं। ए सूराख़ ढकण लाइ रहिजी विया आहिनि। घंटी टावर में के बि ॾाकणियूं न हों।